योग फाउंडेशन के तरफा तव्हां सभी दर्शकन जो अज हिन अंजुमन में सिंधी सर्वेच प्रोग्राम में हार्दिक स्वागत है। मुझा दोस्तों, अध सदी अग सिंध की भूमि ता सिंधी हिंदुन की लड़ पड़ाण का नई गाल कोने, इहा ट्रेजिडी नई कोने। असां सां अड़ो कहर अग में थी चुको है। 8वीं सदी, 14वीं सदी, 16वीं सदी, 18वीं सदी ऐं हींअर 20 सदीअ में सिंधी हिंदुनि खे पंहिंजे पुठीअ ते अदब ऐं इल्म जो भार ढोईंदे, उहो ज़ख़ीरो ढोईंदे रातो वाह सिंध जी सरज़मीन खे अलविदा करणो पियो। मुंहिंजा दोस्तो, पर सिंधी हर दौर में जिते बि रहिया आहिनि, हुननि पंहिंजे अकुल, इल्म और चाई ऐं पंहिंजे महिनत ऐं लगन सां फर्श था पाण खे खणी अर्श ते आंदो है। ऐं उन कामयाबियुनि जो जेको लाभ है उहो पाण ते महदूद न रखंदे आस पास में भी सभिनी ते विरायो आहे। तहक़ीक़ी ज़हनियत, इनोवेशन सिंधियुनि जे दिलो ऐं दिमाग़ जो हिकु अहम ख़सूसियत है। हज़ारे साल अॻु इंसानी जिस्म तां पतन ऐं बूटन के हटाईंदे रेशमी साज़ो सामान जो ज़ेब ऐं ज़ीनत बख़्शी। अज जे असी इतिहास के पन्नन के उतलायूं था तो अज जे दौर में हिंदुस्तान में आम शहरन ताईं उन्हनि खे ख्वाबन जे दुनिया में कढी हकीकत जे दुनिया में रेलवे जे अघन में हवाई सैर कराया। जी सच पुछो, मां उन ही एयर डेकन की गाल करे रहा हूँ, जैं पहिरियों दफ़ो सस्ते फ्लाइट जे एक नए कॉन्सेप्ट के भारत में जन्म दिनों। अज असी खुशकिस्मत आहियूं त असां सां इन अंजुमन में सिंधी सर्वेच प्रोग्राम में असांजो भाउ डेकन एयरलाइंस जो वाइस चेयरमैन सचानंद लधानी असां सां गॾु आहिनि। असीं उनजो स्वागत कयूं था। साईं मिस्टर लधानी साहब, तव्हांजो अॼु हिन अंजुमन में हार्दिक स्वागत आहे। सभ खां पहिरीं असांजा नाज़रीन इहो ॼाणणु चाहींदा त अॼु हीअ जेका एविएशन जी फील्ड आहे, इहा मां ईअं भायां थो त कुझु लिमिटेड कारखानेदारनि जे हिकु सम्झो वरसो रहियो आहे या उन्हनि जो कब्ज़ो रहियो आहे उन ते, ऐं उन सां गॾोगॾु अॼु हीउ जेको आहे हिकिड़ो कॉम्पिटिशन जो दौरु आहे। अहिड़े ॾुखे वक़्त में तव्हां एविएशन जी फील्ड कीअं चूंडी? असां अॻु में डेक्कन एविएशन हलाईंदा हुआसीं, जंहिंमें असांखे हेलीकॉप्टर सर्विस, हेलीकॉप्टर टैक्सी हलाईंदा हुआसीं। उहो कॾहिं खां शुरू थियो? उन्हीअ खे 6 साल अॻु में उहो असां शुरू कयोसीं। ओके। उन्हीअ में भी असांखे ॾाढी तकलीफ़ आई, छो जो पहिरियों दफ़ो जॾहिं मूंखे प्रपोज़ल खणी कैप्टन गोपीनाथ मुंहिंजे बिज़नेस प्लानर वटि आयो, भई मां हलाइण थो चाहियां हेलीकॉप्टर जी टैक्सी सर्विस, त मूंखे सम्झ में न आयो, छो जो हेलीकॉप्टर त उहे ई था रखनि जेके बिज़नेसमैन आहिनि, जेके वॾियूं कंपनियूं आहिनि, उन पंहिंजा हेलीकॉप्टर। असां केरु वरितो? मां कैप्टन खां सुवाल कयुमि, तूं इहा जेका फील्ड सोची आहे, इन में कीअं थींदो, इहो कीअं तूं इन खे सक्सेस कंदे? बराबरि। कैप्टन जो चवणु, ॾिस भाई, ॿाहिरियों एॾा माण्हू था अचनि जंहिंखे सुठियुनि जॻहियुनि ते वञिणो आहे, पर उहे बाई रोड, असांजा रोड मतलब एयर बसिस नथियूं पहुची, असांजा रोड सुठा कोन्हनि, असांजी ट्रेन जो सफ़र ॾाढो लंबो आहे, त मां उन्हनि खे पहुचाईंदुमि। उहे घटि न आहिनि, टूरिस्ट था अचनि, फॉरेन या कुझु ॾिसण वारा माण्हू था अचनि, त मूंखे पूरो विश्वास आहे भई मां हिन खे सफल कंदुमि। पर इहो साॻियो वीचार एयरलाइंस वारनि खे छो न आयो? त हा, इहो तव्हां जेको सवाल कयो था, इहो सवाल जंहिं महिल एयरलाइंस असां शुरू कईसीं ऐं मां कैप्टन खे वठी बैंकुनि वटि वियुमि, त बैंकुनि जा चेयरमैन, बैंक ऑफ इंडिया जो चेयरमैन या ॿियनि बैंक जे चेयरमैन खे जंहिं महिल दरख़्वास्त कईसीं भई असांखे लोन खपे, हीअ तव्हां आणियो, त मुंहुं ॾिसणु लॻा, चए हे तव्हांजी ई अकुल जी करामात आहे छा? भई इकोनॉमिकल एयरलाइंस हलाईंदो, सस्ती एयरलाइंस हलाईंदो, हेॾियूं दुनिया में एयरलाइंसूं फेल थी चुकियूं आहिनि, ऐं तव्हांखे हे अकुल एॾो छा ॿियनि जा दिमाग़ फेल आहिनि? तव्हांजो ॿुधायो आहे न साईं, सिंधी अकुल आहे असां वटि। साईं सिंधी अकुल आहे, त मां हुननि खे चयुमि मां सॼी पूंजी पंहिंजी लॻायां थो। जी। जॾहिं मां पंहिंजा पैसा लॻायां थो, त मां त चरियो न आहियां, हिन वक़्तु 46 साल मूंखे हिन धंधे में कमु कंदे थी वियो आहे। बराबरि।
ऐं बिज़नेस कंदे ई थी वियो आहे। नंढे खां मां आयो आहियां, हिकिड़ी नौकिरी शुरू करे 60 रुपए जी महीने जी नौकिरी शुरू करे 1960 में अॼु मां हिन स्थिति ते आयो आहियां। त मुंहिंजी केॾी महिनत जी कमाई आहे, केॾियूं तकलीफ़ां ॾिसी करे मां आयो आहियां। मां अॼु पैसा लॻायां थो, तंहिंखां पोइ तव्हां खां थो घुरां। चए ॾींदासीं पैसा, तुंहिंजे गुडविल ते ॾींदासीं, तुंहिंजी पर्सनल गारंटी खपे। मां चयुमि ॾिसो मां वटि जेका शइ आहे मां सभु लॻायां थो, बराबरि आहे। तंहिंखां पोइ पर्सनल गारंटी न वठो, छो जो पर्सनल गारंटी अहिड़ी शइ आहे छो जो मां ॿिनि माण्हुनि खे ॾेई चुको आहियां, उहे भरे चुको आहे। वरी हिते तव्हां एॾी वॾे अमाउंट जी एविएशन हलाइण लाइ केॾो पैसो खपे, केॾियूं गारंटियूं खपनि, तव्हांजी मूंखां वठंदव त मुंहिंजी त सरकारी अदारनि सरकारी ऑर्गेनाइज़ेशन्स तव्हांखे काई हेल्प न कई? साईं सरकारी काई हेल्प न कई। जॾहिं पहिरियों हेलीकॉप्टर लाइ हंगर ठाहिण लाइ असां वियासीं कर्नाटका फाइनेंस कॉर्पोरेशन वटि ॾाढे मामूली पैसे जे लाइ, तॾहिं बि उन्हनि न ॾिनो। उहे खिलनि पिया, चई इहो कीअं थींदो। उते बि सॼा पंहिंजा पैसा लॻाए करे कमु कयोसीं ऐं सॼो पैसो। 6 सालनि जो जेको सफ़र तव्हां हेलीकॉप्टर जी सर्विस जेका टैक्सी सर्विस करे हलाई, उन खां पोइ तव्हां एयरलाइंस जे हिन में कीअं तब्दील आंदी, कहिड़े नमूने तव्हां ही फुल फ्लैज पोइ? असांखे पहिरां 2 साल 1.5 साल ॾाढी तकलीफ़ थी हेलीकॉप्टर हलाइण में, लेकिन तंहिंखां पोइ असांखे मंज़िल मिलंदी वई। ऐं असांखे छो जो असां वॾे हाउसनि खे वियासीं, बिज़नेस हाउसनि ॾे ॿियनि ॾे वियासीं, उनखे चयोसीं भई तव्हां वटि जेके हेलीकॉप्टर आहिनि इनखे छो था हलायो, त असां तव्हांखे 1/3 प्राइस ते उहा ई शेवा ॾियण लाइ तयारु आहियूं। पोइ तव्हां पायलट जी सैलरी ॾींदव, ग्राउंड जा रेंट ॾींदव, मेंटेनेंस ख़र्च कंदव, ऐं इहा ई सर्विस अगरि तव्हांखे 3 पैसे में असां ॾियूं पोइ तव्हांखे कहिड़ो एतिराज़ु आहे। त उन्हनि असांजो सपोर्ट कयो, उन्हनि खे इहा ॻाल्हि सम्झ में आई। मतिलबु थोरे घटे खटे घणी बरकत वारो कमु तव्हां कयो, पंहिंजो उहो ई जेको असांजे हिकिड़े ब्लड में पियल आहे त असीं तमामु घटि नफ़े ते कार्य कयूं था पिया। त उहा असांखे 2 सालनि खां पोइ जो असांजो सफ़र शुरू थियो, पोइ असां हेलीकॉप्टर में हिकदमि थी वियासीं। भई काई बि पार्टी बिना असांजे हेलीकॉप्टर जी इलेक्शन कैंपेन न पई करे, रेस्क्यू ऑपरेशन पिया कयूं, काथे समुंड में लोॾा अचनि पिया, असांजा जवान हेलीकॉप्टर खणी उनखे बचाइण वञनि पिया। कंहिंखे हार्ट जो पेशेंट आहे उन खे काड़ी पिया खणी वञो, सहूलियत कयोसीं ऐं उन में असांजो ॾाढो सुठो नालो थियो ऐं असां 2 पैसा सुठा कमायासीं। साॻियो एयर डेकन जे नाले एयर डेकन जे नाले सां, छो जो डेकन एविएशन असांजी पहिरीं आहे, हे उन जो हिकिड़ो हिसो आहे। नालो डेकन एविएशन जो ई हले पियो। एयर डेकन उन में कईसीं भई हाणे एयरलाइन था शुरू कयूं। त उहा उन जो जॾहिं प्रपोज़ल आयो तॾहिं मूंखे बि थोरो अचरज थियो। मां बि कैप्टन सां ॾाढो आर्गूमेंट कयुमि, कैप्टन हिन में ॾाढा पैसा खपंदा। हेलीकॉप्टर त 7-8 करोड़ जी हिकिड़ी शइ हुई, हीअ त 250 करोड़ जो हिकिड़ो जहाज आहे। कैप्टन सां तव्हांजी नई मुलाक़ात थी या कैप्टन सां अॻु झूनो हेलीकॉप्टर सर्विस खां अॻु जो रिलेशन? न, हिक ॿिए खे सुञाणींदास बि कोन हुआसीं। त तव्हां वटि पहुतो माना उमेद रखी की भई हितां मुंहिंजो कमु थींदो? हा, हुनखे मुंहिंजे बिज़नेस प्लानर बनायो कि रिस्क वारो कमु अगरि कोई कंदो ऐं तोखे जॾहिं बैंकियूं हे सभु न थियूं कनि, कोई पैसा ॾींदियूं त अचु मां तोखे मिलायां थो अहिड़े माण्हू सां जेको इहो कंदो आहे। त मूंखे बि थोरो शुरू खां ई शौक़ु हुयो नई तरह वञण जो ऐं रिस्क खणण जो। ऐं भॻवानु मूंखे रिस्क खणण में हिकिड़ी ताक़त ॾिनी आहे कि कॾहिं मूंखे अहिड़ी मुसीबत न आई आहे मुसीबत, पर उहा मुसीबत पाण ई पार हली वई आहे, छो जो इरादो पको करे अॻिते वधण जी हिम्मत आहे। नेक इरादा आहिनि ऐं ऊचा वीचार आहिनि त हर तरह मंज़िल मिलंदी, काई ॻाल्हि कोन्हे। तव्हां एक्चुअली सिंध जे कहिड़े परगणे सां, कहिड़ी उन हिसे सां वाबस्ते आहियो? असांजो सम्झो सखर पए थो पियो ज़िलो। अच्छा। ऐं रोहड़ी ऐं संगरार जे विच में हिकिड़ो मामूली ॻोठ, गुलाम ॻोठ। ॻोठ कोई मामूली न थींदो आहे, हर जनम जी जेका जंहिंजी ज़मीन आहे उहा उन लाइ ॾाढी प्यारी बराबरि आहे। ऐं सिंध त असांजी सगूरी सिंध सभिनी संतनि दरवेशनि पीरनि फ़क़ीरनि जी, असांजे शाह सचल सामीअ जी धरती आहे उनजो। त तव्हां हुते रोहिड़ी ऐं उनजे विच में पासे में जेको संगरार ऐं रोहिड़ी जे विच में। अच्छा अच्छा। पन्नो हुते तव्हांजा वॾा छा कंदा? वॾा असांजा साईं तंहिं महिल त काई अहिड़ी ॻाल्हि कान हूंदी, पर मां जेसि ताईं होश संभालियुमि त पुछंदो हुउमि बाबो काथे आहे? बाबो वियो आहे हिंदुस्तान, बम्बई वियो आहे। अच्छा, उन वक़्त बि सिंध में रहंदे बि तव्हां हिंद में अची करे वापार कयो आहे, धंधो कयो आहे उन हिसाब सां? ऐं बाबे मूंखे ॿुधायो भई सखर बैरेज जॾहिं ठहे पई तॾहिं मुंहिंजी 16 साल उमिरि हुई ऐं मां चीफ इंजीनियर जेको हुयो सखर बैरेज जो, उन माता साहिब खे घुमाइण 4 धाम कराइण मां वियो हुउमि। तॾहिं बाबा जी उमिरि हुई 17-18 साल ऐं 3 साल लॻा उन खे सॼे हिंदुस्तान में 4 धाम कराइण में।
उन वक़्तु त जेके रस्ता हुया ॾाढा अड़ांगा हुया, हुया ई हाणे कोन सहूलियत रस्ता। थी वई उहे आहे। बाबा जो एक्सपीरियंस ॿुधा हुआसीं भई हिन उमिरि में बि 16 साल जी उमिरि में हिंदुस्तान सॼो घुमियल त असांखे थोरो उन्हीअ मां प्रेरणा तव्हां मिली। बि उन विरहाङे जे दौरान उतां सिंध छॾे हिते आया या अॻु में ई कुझु के असांजे सिंधी परिवार पार्टीशन खां अॻु बि हिते अची रहिया हुआ, त तव्हां उन पार्टीशन जे दौर में उन विरहाङे जे दौर में ई सिंध छॾी? जंहिं महिल होश संभालियो आहे त मूंखे लॻे थो तंहिं महिल ई असां गॾु आया आहियूं। हिन खां अॻु में बिना नंढपण में कॾहिं आया हूंदासीं सिधो त उहो तव्हां यादगिरी किथे कान्हे। अची रहिया? सिधो असां आयासीं पहिरियों इलाहाबाद जे भरिसां हिकिड़ो ॻोठ आहे शंकरगढ़। शंकरगढ़ फेमस ॻोठ आहे, राजाई आहे। उते असांजा वॾा जीअं ॿुधायोसीं सिंध मां बाबो ईंदो त ॿिया बि बाबे जा रिश्तेदार अॻु में ई आयल हुया। असां शायदि उन खां थोरो पोइ आया आहियूं, 2, 3, 4, 6 महीना। त शुरूआती दौर में तव्हां अची करे कहिड़े वापार में तव्हां अचण सां रोटी रोज़ीअ लाइ त इंसान खे हथ पेर हलाइणा था पवनि, छा अची हिते तव्हांजे त वॾड़नि? बाबा जो कंहिं ठेकेदारी कंपनी में मुलाज़िम हुयो, अच्छा, त बाबा उते कमु कंदो हुयो। त असांखे शंकरगढ़ छॾे बाबा अची वियो पानागढ़, बेंगाल, कलाई कुंडा, मिलिट्री या कम काई कंपनी कंदी हुई पंहिंजी सिंध जी, उन सां गॾु गॾियल हुयो। तव्हांखे एतिरी सांभर आहे त जॾहिं विरहाङो पियो थियो, फ़साद पे थिया, त उन वक़्त जो कोई सांभर आहे तव्हांखे? फ़सादनि जी का सीन, का उन तकलीफ़ुनि जो को तव्हांखे ज़हन में? सिंध जी काई तकलीफ़ काई असांखे यादि कान्हे का, कोन्हे का। पर इहा ख़बर आहे भगदड़ मचे थी, भीड़ वञे थी, ट्रेनुनि मां लहो पिया, भॼ लॻे पई, उहा नज़र में ईंदी। पर एतिरी तंहिं महिल संभार कान हुई भई हे। त तव्हां पंहिंजो तालीम बि अची करे हिते हिंदुस्तान में वरितो? मां पहिरियों दर्जो सिंध में भर्ती थियो हुउमि, ओके। अलफ़ बि उते पढ़ियो हुउमि, सिंधी अरबी तव्हां हुते? अरबी उते मां। ऐं हिते अचण खां पोइ तव्हां बाक़ी जो जेको पढ़ाई आहे उहो हिंदुस्तान जे कहिड़े कॉलेज किथे? उते इलाहाबाद जे वेझो ई? न, इलाहाबाद में मां 3 दर्जा 4 दर्जा पढ़ी करे शंकरगढ़ में, तंहिंखां पोइ असां वरी फैज़ाबाद अची वियासीं। ओके। छो राम जी जनम भूमि हुई ऐं उते असांजा बाबा पिता साहिब जा भेणिया रहंदा हुया, उन्हनि वरी सॾाइनि भई हिते अचो, हिते अची रहो, तव्हां भई ॿाहिरि था रहो, ॿार तव्हां सां छो ओॾे रहनि, असांजे महफ़ूज़ में रहनि। त असां फैज़ाबाद वियासीं, त मां उते ई मैट्रिक पास कई ऐं उते ई सिंधी दर्जो जेको मां घटि पढ़ियल हुउमि उहो हिते वरी पूरो कयुमि। हाणे सिंधी मां लिखी वेंदो आहियां ऐं थोरो घणो पढ़ी वेंदो आहियां। त उहा साॻी पोज़ीशन घर में आहे तव्हांजे? ॿार हींअर सिंधी पढ़नि था या सिंधी चाह रखनि था सिंधी जी ॿोलीअ लाइ? सिंधी ॻाल्हायो त असां सॼो सिंधी था घर में, पर पढ़ाईअ वारो कोई ओढ़ो नथो नज़र अचे ऐं ओढ़ो शौक़ु बि ॿार घटि था ॾियनि। पर ॿोली सिंधी ॻाल्हाईंदा आहियूं घर में, पूरी कोशिशि हूंदी आहे। पर हाणे जीअं बेंगलोर जॾहिं खां वठी आऊं त उते थोरी उन सां गॾु अंग्रेजी ऐं हिंदी मिक्स थी वई आहे। अच्छा, पहिरीं तव्हां जेसिताईं ॻोठ में रहंदा फैज़ाबाद छड़ो सिंधी ॻाल्हाईंदा, उते सिर्फ़ु सिंधी हुई? छड़ो सिंधी। हींअर बेंगलोर अचण खां पोइ तव्हांखे थोरो फ़र्क़ु अची वियो आहे। हा, हाणे त ॿार उतां जी लोकल ॿोली बि सिखनि था, कन्नड़ ॿोली बि पढ़ाई। न, उहो त असांजे लाइ सही माना में 4 लैंग्वेज फार्मूला आहे। अंग्रेज़ी बि खपे, पंहिंजी मातृभाषा बि खपे, जंहिं स्टेट में रहूं था, महाराष्ट्र आहे त मराठी खपे, बेंगाल आहे त बेंगाली खपे, तव्हां जीअं उते बेंगलोर में रहो था, कर्नाटक उते जो उतां जी खपे, इहा त हक़ीक़त आहे। पर अॼु जंहिं दौर में असां पहुची चुका आहियूं, असांजा ॿार जीअं तव्हां ई चयो त भई असरु ॿियनि ॿोलियुनि जो ईंदो थो वञे पियो, त आख़िर असांजो जेको वरसो आहे वॾड़नि जो, असांजी सिंधी ॿोली, असांजो जेको कल्चर आहे, सफ़ाक़त आहे जेको, उन जो ज़ख़ीरो जेको आहे उहो आख़िर हिफ़ाज़त सां कीअं रखंदासीं? इहो हिफ़ाज़त सां मां पंहिंजे घर में ई ॾिसंदो आहियां त मुंहिंजी ज़ाल नंढनि ॿारनि खे वठी छड़ो सिंधी में उन सां ॻाल्हाईंदी आहे ऐं सिंधीअ में ई उनखे अखाणी ॿुधाईंदी आहे या ॻाल्हाईंदी आहे ऐं उनखां पुछंदी आहे हिन जो मतिलबु ॿुधाए, हिन जो छा थियो। त इहो असां वॾा ई करे सघंदा आहियूं, ख़ासि करे घर में माता पिता करे सघे थो। जेके वॾा आहिनि उहे ई अगरि ॿारनि नंढनि ॿारनि सां अहिड़े नमूने ॻाल्हाईंदा त शायदि असांजी ॿोली महफ़ूज़ रहंदी। ऐं अगरि उहे ई छॾे ॾींदा त पोइ काई उपाय कोन थो नज़र अचे, पोइ तकलीफ़ वारो कमु आहे, वॾी तकलीफ़ थींदी। अच्छा, तव्हांजी फैमिली त बेंगलोर रहे थी, पर तव्हांजो बाक़ी परिवार? मुंहिंजो सॼो परिवार रहे थो यूपीअ में, अयोध्या में। उते बि तव्हांजो धंधो वापारु आहे? हा, उते असांजो धंधो आहे। असां फैज़ाबाद में ई पंहिंजो वसेरो कयो हुअसीं, तंहिंखां उते ई धंधो करण जो शुरू कयोसीं। बाक़ी कहिड़ी बिज़नेस में तव्हांजा भाउर आहिनि? असां जॉइंट ई फैमिली आहे हिकु तरह सां। अॼु बि माने हिकदमि धार पाण खे न, चारई भाउर असां गॾु ई आहियूं, पर धंधा अलॻि अलॻि हाणे संभाले वरिता आहिनि, छो ॿी जनरेशन अची चुकी आहे, नवां
ॿार वॾा थी विया आहिनि, जवान नवां थी विया ख्याल आहिनि, नयूं नवां योजनाऊं अची विया अचनि आहिनि, थियूं। पर अॼु बि असांजी सलाह पाण में वीचार हिकु सभु हलंदा रहंदा आहिनि पाण में। ऐं मूंखे फ़ख़्रु आहे असां भाइरनि जो हिकु ॾाढो मज़बूत आहे ऐं असां पाण में ॾाढो सुठो था पिया हलूं ऐं उन करे असांजी बरकत बि आहे। न बरकत त सही कयो ऐं माना उनजा धंधा बि हर तरह जा धंधा आहिनि। कोकोला जी फैक्ट्रियूं आहिनि, थम्सअप जी फैक्ट्री शुरू माना कई, रीफिलिंग जो कमु आहे। रीफिलिंग न फ्रेंचाइज़ आहे, फ्रेंचाइज़ जंहिंमें आहे। असां वॾियूं फैक्ट्रियूं लॻायूं आहिनि। ओके। ऐं असांखे फ़ख़्रु आहे हिंदुस्तान में पहिरीं कोकोला जॾहिं रिलॉन्च थी उहा बि असां ई कईसीं। अच्छा। उहो हिकिड़ो वॾो असांखे सम्मान जी ॻाल्हि आहे असांजे लाइ। ओके। भई असां जहिड़ो माण्हू कोकोला जहिड़ो वर्ल्ड जो बहितरीनु ट्रेडमार्क खे हिंदुस्तान में रिलॉन्च थो करे, तॾहिं की असांखां वॾा वॾा माण्हू अॻु में ई पिया हुया। इहो बि असांखे मिलियो। असां आगरे में 1993 अक्टूबर में कोकोला जी रिलॉन्च वरी तव्हां कईसीं। त इहे असांखे फैक्ट्रियूं आहिनि। सिंध छॾे तव्हां हिंद में आया त अचण खां पोइ हेॾनि सालनि जे सफ़र तइ करण खां पोइ तव्हांखे कॾहिं सिंध जी हुब सतायो आहे? कॾहिं सिंध वञणु थियो आहे? सिंध जी हुब, बाबा जी अखियुनि मां पाणी ईंदो, सिंध यादि ईंदी त चवंदो वेंदासीं वेंदासीं वेंदासीं, हरदम रट लॻाईंदो। पर कॾहिं बि बाबो वञी न सघियो, छो जो ॿिन्ही देशनि जा ख़्यालात मेल न पिया दूरी थियनि। वधियल हुई। हाणे मूंखे मौक़ो मिलियो साईं चांडूराम साहब जी कृपा सां, उन्हनि ऑफर कयो भई हल सिंध। मां साईं ज़रूरु हलंदुमि, मां बाबे जो हथु ॿुधो आहे, मूंखे सिंध ॾिसणी आहे, मां हलंदुमि। त तुरंत मुंहिंजो वीज़ा अची वियो। पर मां चयुमि न, मां बिना फैमिली जे न वेंदुमि, छो जो उन सां गॾु ई मूंखे सिंध ॾिसणी आहे। त मां उन सां गॾु वियुमि सिंध। ऐं मूंखे ख़ुशी आहे भई सिंध ॾिसी करे जहिड़ो आनंदु आयो, मां पूरे दुनिया जा अधु मुल्क घुमिया आहिनि। जहिड़ो प्यार, जहिड़ी सिक, जहिड़ो आनंदु 4 ऐं 5 ॾींहं सिंध में रहण में परिवार में ई पे विया, सिंधी समाज में पिया, त उते प्यार मोहब्बत सुठी मिलंदी। साईं जॾहिं असां आयासीं होश कोन हुयो, पर हाणे आयासीं पंहिंजी ॿोली कराची में जाते ताते पंहिंजी ॿोली ॿुधी करे गदगद पिया थियूं। ऐं जंहिंसां मिलूं पिया अहिड़े प्यार सां पियो मिले। इहा सभु सिंधी नदीअ जी, मां सम्झां थो पाणीअ जी कृपा आहे ऐं उन मिटी ऐं हवा जो कमाल आहे। अॼु असां में बि जेका सहनशीलता ऐं प्यार ॾिसो था पिया, इहो मां सम्झां थो इहा कुदरत उन जी आहे। असांजो उहो ई जेको आहे सिंधु नदीअ जो जल भरियल आहे, त उहे असर, उहे असांजी तहज़ीब, उहा संस्कृति असां में समायल आहे, त उहो हिते भले थो पियो। बराबरि आहे। त हींअर वरी जेके हालतूं सणायूं थियूं आहिनि, असांजे हिंदुस्तान ऐं पाकिस्तान जी सरकारियूं बि वेझियूं आयूं आहिनि, उतां जा कलाकार बि हिते अचनि था, हितां जा उते वञनि था। इन लाइ काई तव्हांजे ज़हन में काई योजना या कोई ख़्याल या कोई अहिड़ो संदेश आहे भई तव्हां छा करणु चाहिनि घुरिजे, उनखे कीअं अञा उनजा नाता मज़बूत कयूं? इहो हाणे जेको असांखे सरकारी ॿई मिलनि थियूं, असांखे हिकिड़ी ताक़त थी मिले भई हाणे असांजी ॿोली मज़बूत थींदी, छो जो असांजा ॿोली ॻाल्हाइण वारा इलाही हुन पार आहिनि। असां हिन पार विखिरियल आहियूं। जंहिं महिल असां हाणे गॾंदासीं त असांखे पूरो विश्वास आहे असांजी ॿोली जो हर कमु थींदो। असांजे विखिरण जे करे असां ॿोलीअ खे हिकु माला में पिरोए न पिया सघूं, हिकु दाणो किथे आहे, ॿियो दाणो किथे आहे। ऐं हाणे जॾहिं असां गॾु थींदासीं त इहा फर्स्ट क्लास माला थींदी ऐं सिंधी ॿोलीअ जो उत्थान थींदो, सिंधी ॿोलीअ जूं सभु शयूं। माना हींअर तव्हांखे सिंधी ॿोलीअ जे वजूद जो ख़तरो घटि थो लॻे जेकॾहिं असांजे ॿई मुल्क हिक ॿिए जे वेझो ईंदा त? हा बिल्कुलु। हाणे बिल्कुलु नज़दीक थी लॻे पई ॻाल्हि भई हाणे सिंधी ॿोली असांजी जेका वञे पई उहा हाणे नज़दीक ईंदी ऐं मज़बूत थींदी। तमामु सुठी ॻाल्हि आहे। वोकल कल्चर केतिरो असांखे हेल्प करे सघे थो सिंधी ॿोलीअ खे बचाइण में? ॾाढो थो करे पियो। सिंधीअ जा कलाम, सिंधीअ जूं काफ़ियूं जेके दिलि खां निकिरंदियूं आहिनि, सिंधी काफ़ी ॿुधो कन ते हथु रखी जंहिं महिल हीअं था पिया राग ॻाइनि, माने हिकदमि अंदरां थो निकिरे। जेको हे क्लासिकल ऐं हे सभु हिते चवनि था, इहे पंहिंजे खून में आहिनि, पंहिंजे रत में आहिनि। अॼु बि जेका तान छॾींदा आहिनि या कलाम सिंध जा, जंहिं महिल सिंध जो कोई ॻाइण वारो अचे थो, आबिदा बेगम या काई ॻाए थी पई, त उहो त सॼो। तव्हां हुते बैंगलोर में बि अहिड़ियूं सभ्यतिक बैठकूं के कयो था, या बैंगलोर जे अंदरि या यूपीअ में तव्हांजो जिते बाक़ी परिवार रहे थो, उते सिंधी ॿोलीअ जो इहे जेके कल्चरल प्रोग्राम आहिनि, इहे सभ्यतिक प्रोग्राम आहिनि, इहे कॾहिं उते तव्हां वधाइण जो, हिमथाइण जो, उन सिंधियत जे फैलाव जे लाइ उते कुझु कयो आहे तव्हांजे परिवार जे तरफ़ां? सिंधी जा आर्टिस्ट हाणे हिन दफ़े बि आया हुआ ऐं सिंध खां जॾहिं बि ईंदा आहिनि
असांजो परिवार अॻितो वधी करे उनजो न स्वागत सिंध कंदो। जा आर्टिस्ट अचनि था सुठी ॻाल्हि आहे, हा। पर हिंद में बि असां वटि काफ़ी सुठा आर्टिस्ट आहिनि, त उन तरफ़ तव्हांजो कीअं लाड़ो आहे? लाड़ो असांजो इहो जेको चेटीचंड जो मेलो लॻंदो आहे, इहो फैज़ाबाद में हर साल असां सुठे नमूने मल्हाईंदा आहियूं मिली करे, ऐं पूरो उन में सहयोग हूंदो आहे। ऐं असां चइनि भाइरनि में असांजो हिकु भाउ जेको आहे उहो सॼो उनजो शौक़ु इन ई में आहे। मोहन लधाणी जेको 3 नंबर मुंहिंजो भाउ आहे, अच्छा, उनजो उन्हनि ॾाढो जो शौक़ु सामाजिक क्षेत्र में- समाज जे क्षेत्र में आहे, ऐं पूरो टाइम ॾेई रहियो आहे पंहिंजे समाज खे। ऐं हिन वक़्तु यूपी जो सिंधी ॿोलीअ जे मथां या सिंधी पंहिंजे समाज जे मथां हिकिड़ो वॾो शेवा जो कमु करे रहियो आहे। मूंखे फ़ख्रु आहे कि उहो पूरो टाइम ॾिए थो, जॾहिं बि हुनखे कोई सॾे थो त उहो डुकी करे वञे थो। तव्हांजे उहा जेका वॾड़नि जी आसीस मिलियल आहे, तव्हां पंहिंजे ॿोलीअ लाइ उहो करे रहिया आहियो। हींअर असांजे अदीबनि, असांजे साहित्यकारनि, असांजे लेखकनि जे ज़हन में हिकिड़ी ॻाल्हि बार बार अचे थी त असीं सिंध वापसि हलंदासीं। सम्झो असांखे सिंध मिली थी वञे, छा तव्हां सिंध हली रहणु पसंदि कंदा? मां सम्झां थो पियो इन जो जवाबु इलाही अॻु में तव्हां पुछो, ऐं सिंध जूं हालात जेके हिन वक़्तु आहिनि उते असांजो रहणु। मां ईअं थो चवां त जेकॾहिं हालतूं सणायूं थियूं ऐं असांखे चवनि था सिंध मोटी अचो, त छा असां मोटी वेंदासीं? असां वञी सघंदा आहियूं, पर जेका नई असांजी जनरेशन आहे उन खे थोरी दिक़त थींदी। असांखे वञण में ख़ुशी थींदी, छो जो असांखे प्यारु खपे, ऐं उहो प्यारु सिंध खां सवाइ किथे न मिली सघंदो आहे। त असां त निकिरी वेंदासीं, असांखे बिल्कुलु ख़ुशी थींदी। न, असां बि हिते प्यारु पातो आहे, हा, त अञा ताईं सिंध जो प्यारु असांखे पुकारे थो। सिंध जो प्यारु पुकारे थो, उहो प्यारु हिते न आहे। हुते दिलि जो प्यारु आहे, हिते दिमाग़ जो प्यारु आहे। दिलि जो प्यारु जेको आहे सचो प्यारु आहे, उहो उन मिटीअ में ई आहे। उहो हिन मिटी में नथो मिले। हिते ॿिया भौतिक सुख असांखे ॾाढा था मिलनि, पर दिलि जो सुकून ऐं सिक उन मिटीअ में आहे, ऐं उते आहे। तव्हांजी काफ़ी हुब आहे पंहिंजे वतन लाइ, तमामु सुठी ॻाल्हि आहे। हीउ जेको सॼो दौरु गुज़रियो, सिंध खां हिते अची तव्हां पंहिंजो नओं एम्पायर शुरू कयो ऐं अॼु एयर डेकन जो वाइस चेयरमैन जे कुर्सीअ ते तव्हां आहियो, इन सॼे दौरान तव्हां छा फील कयो? उन मां छा महसूसु कयो त इंसानु पंहिंजे मंज़िल ताईं कीअं थो पहुची सघे? उहो संदेश मां चाहींदुसि नौजवाननि ताईं तव्हांजो। मां जेको बि कमु शुरू कंदो आहियां, मूं वटि प्रपोज़ल ॾाढा ईंदा आहिनि, ऐं पाण बि कंदो आहियां। जेसि ताईं मूंखे दिलि ऐं दिमाग़ ॿई ओके न कंदा आहिनि, छड़ो दिमाग़ ओके कंदो आहे, मां उहो कमु न कंदो आहियां। दिलि ऐं दिमाग़ ओके कंदी आहे, पोइ मां उन साईं जो नालो खणी करे पहिरीं जज़्बात में अची कम खे सोचींदा आहियो, पोइ दिमाग़ जी मोहर ज़रूरु खपे। ॿिन्ही जो साण खपे, ऐं तंहिंखां पोइ निशानो साधे करे मां कमु कंदो आहियां। भॻवान जी कृपा आहे, उद्देश्य हिकदमि मज़बूत हूंदो आहे, किरंदो आहे, उथंदो आहे, सफल थींदो आहे। त नौजवाननि खे ब्रीफ में ॿुधायो त भई कहिड़ियूं 3 ॻाल्हियूं आहिनि जेके यादि रखी उहो मंज़िल जे तरफ़ वधनि, कामयाबीअ जे तरफ़? कामयाबी ॾिवाइण लाइ पुख़्तो इरादो ऐं ईमानदारी। ईमानदारी कॾहिं बि न छॾिजे। उन में ज़रूरु मुसीबत थी अचे या उन में तकलीफ़ थी थिए, पर ईमानदारी ऐं महिनत, इहे 2 शयूं जेके आहिनि असांजे सिंधियुनि जे रग रग में आहिनि, ऐं उहे असांखे सभु कम खां अलॻि करे रहियूं आहिनि। असां अॼु सफल बि थियूं था पंहिंजी ईमानदारी ऐं पंहिंजी महिनत ते। त महिनत बि असांखे कूट कूट भरियल आहे, ऐं इहा असांखे छॾणु न खपे, ईमानदारी बि न छॾणु खपे। इहे 2 शयूं जेके आहिनि इहे ई असां वटि आहिनि, जेके असांजे मज़बूत आधार आहिनि। छा तव्हां कॾहिं राजनीतिअ में वञण लाइ सोचियो आहे? न, कॾहिं बि न। राजनीति असां जहिड़े माण्हुनि जे लाइ न आहे। राजनीति हिकु अलॻि शइ आहे, ऐं मां सम्झां थो पियो अॼु जी राजनीति में त भॻवानु बचाए। अॼु जी राजनीति केतिरी फ़ाइदे वारी आहे मूंखे नथी नज़र अचे। तंहिं करे मां चाहींदुमि मां बिज़नेस ई कयां ऐं इंडिया ई कयां। राजनीति हिकु इबादत आहे, हिकु पूजा आहे, हिकु बंदगी आहे। उन में फ़ाइदे नुक़सान जो त सुवाल नथो थिए, पर राजनीति बि त खपे। असांखे कोई लीडर त खपे जेको अॻियां असांखे वठी हले, असांजी जातीअ खे अॻी मंज़िल ताईं पहुचाए। पर अॼुकल्ह राजनीति में एॾियूं चलाकियूं, कूड़ ऐं कपट थी पिया आहिनि त असां नथा सम्झो असां जहिड़ो माण्हू उते फिट थींदो, फेल थी वेंदो। ओके।
तंहिंजे करे मां चवां थो उन में जहिड़ी खल मज़बूत आहे उहे ई सुठा आहिनि हुते, उहे ई झेलींदा, उहे ई कमु कंदा, उहे ई वेझड़ाईअ में में सुठा हींअर- माण्हू बि आहिनि जेके कमु कनि था तॾहिं तो मुल्क हले, पर घण ग़लति माण्हुनि जी आहे। पोइ थी सघंदो आहे कि सुठा माण्हू नथा अॻिते वधनि, तंहिंजे करे ॿिया माण्हू वधीक था अचनि, पर अॼु जो माहौल राजनीतिअ लाइ मूंखे नथो नज़र अचे देश जे लाइ छड़ो 20% कमु थो थिए, 80% ग़लति कमु थो थिए। तव्हांजी इहा धारणा बराबरि, अॼु जेको हालात ॾिसूं था इहो सही आहे, पर हाणे सुठनि सां गॾु के चार अहिड़ा अची था वञनि, उनजे करे उहो गंदगी थिए थी। वेझड़ाईअ में हींअर तव्हांखे एल के आडवाणी साहिब जे हथनि मां, उनजे मुबारक हथनि सां हिकिड़ो ऑल इंडिया सिंधी चैम्बर ऑफ अहमदाबाद जी तरफ़ां तव्हांखे सन्मान मिलियो, अवॉर्ड ॾिनो वियो। उहो अवॉर्ड वठंदे तव्हांखे कीअं महसूसु थियो? मूंखे त घणा ई अवॉर्ड मिलिया आहिनि पंहिंजे बिज़नेस में या पंहिंजे ॿियनि में, पर पंहिंजे समाज जो अवॉर्ड ॿुधी करे मूंखे ॾाढी ख़ुशी थी, ॾाढो फ़ख्रु थियो। ऐं मां सम्झुमि कि अॼु मां सुठो कमु कयो आहे जो मूंखे हेॾनि वॾनि जा आशीर्वाद था मिलनि, ऐं मूंखे हिकिड़ी ताक़त मिली कि हेक जेको कमु कयां कुझु कोन्हे, मूंखे ॿिया बि कम सुठा करे अहिड़ो कमु करणु खपे जीअं हे आशीर्वाद बराबरि पिया मिलनि। हिकु वॾी ताक़त मूंखे मिली आहे, और इहा मां शुक्रगुज़ार आहियां अहमदाबाद जे फेडरेशन जो, जे इहो मूंखे मौक़ो ॾेई करे पंहिंजे भाइरनि जे मथां आशीर्वाद ॾिवाई आहे। तमामु सुठी ॻाल्हि आहे। मुंहिंजा दोस्तो, असां सां लधाणी साहिब पंहिंजे जीवन जा अनुभव, पंहिंजे जीवन जा आज़मूदा असां सां शेयर कया। हुननि जे सॼे हिन दास्तान में इन ॻाल्हि जो निचोड़ अचे थो त ईमानदारी, महिनत, अटल इरादा इहे असांखे हिकु मंज़िल जे तरफ़ वठी वञनि था। जेकॾहिं तव्हां में आत्मविश्वास आहे त बि सूरज खे निशानो बणाए तीर छोड़ींदा, जे सूरज खे न लॻो पर यकीनन उन जे आसे पासे में पहुचंदो। ऐं इन्ही शुभ भावनाउनि सां असीं हीअ मुलाक़ात हिते ख़तमु कयूं था। महिरबानी, तव्हां आया, धन्यवाद। तव्हांजो बि ॾाढी महिरबानी, तव्हां मूंखे मौक़ो ॾिनो, ॾाढो मां शुक्रगुज़ार आहियां जनता जो, पब्लिक जो, जीअं मूंखे हिन क़ाबिल ठाहियो आहे। मां सभ जो शुक्रगुज़ार आहियां। साईं झूलेलाल जी महिरबानी।